अस्सलाम वालेकुम सिंधवासी मुझा प्यारा सोना सिंधी सोनी मुझी मिठड़ी सिंध में रहण वारा आई लव यू थोड़ो सो पोइते के मोबाइल मानू के अगे बयान के काटे सिंधी मानू सोना मानू प्यारा मानू मिठा मानू पूरी सिंध में पूरे पाकिस्तान में पूरी दुनिया में रहण वारा पूरी दुनिया में दिसण वारा सिंधी पाकिस्तानी दुबई सऊदी कैनेडा इंग्लैंड अमेरिका वाला जेके मुझसे प्यार कंदा आहियो सभिनी खे आई लव यू असगर खुसे तरफा मुझो दोस्त है फकीर आलाई मुझे शायरी लिखी उमानिया कपड़ा पाए ॾिसो फकीर नूर मोहम्मद आलाई जा साईं को छा थो चएसि ॿुधाईंदा कपड़ा पाए ॾिसो फकीर नूर मोहम्मद आलाई जा पोइ छा आहे आदमी सकाफत कम कंदो आहे भलाई जा माना रत कोन थो रती चली मां सुल्तान तो रती तो गरीब खे माना सिंध जी कल्चर खे उजागर कंदो आहे ॾाढो प्यारो माण्हू आहे सादो माण्हू आहे सोनो माण्हू आहे सिंध जे कल्चर खे उजागर करे थो अचे ये तमामु सुठी ॻाल्हि आहे इंशाअल्लाह कुछ ॾींहंनि में हिकिड़ी प्रोफेशनल परंपराउनि ते वीडियो ईंदी मुंहिंजी जेके पूरी दुनिया में उमेद लाइक कयो वेंदो मुंहिंजी तारीफ़ कई आहे कंहिं मूंखे पटको मुंहिंजो दूर कयो तव्हां कॾहिं था अचो नूर में दुकान ते मां बि ईंदुमि इंशाअल्लाह मां बि जल्दी ईंदुमि तव्हांजी हाला में तव्हां बि अचो सभु अचो नूर मुंहिंजो प्यार वेठो आहे पर चांहि बि पियो ऐं कल्चर जो पंहिंजो सामान बि ख़रीद कयो माल मरे जेके कुटी खणी हाँ माल मरे जेके कुटी खणी अचो तव्हांखे मज़दाम मरेंदासीं आई लव यू